वालेकुम। अच्छा, अॼु जो टॉपिक आहे अलजिब्रा। हाणे जीअं नाले मां ज़ाहिर आहे, नाले मां तव्हांखे थोरो आइडियो थींदो हूंदो त इहो अरेबिक नेम आहे अलजिब्रा। इन जे करे जो इन जो बुनियादु विधो हो मोहम्मद बिन मूसा अल ख्वारज़मी। ठीकु आहे, कंहिं बुनियादु विधो? मोहम्मद बिन मूसा अल ख्वारज़मी। हाणे ॾिसो, ख्वारज़मी इन करे चवंदा आहियूं, हीउ ख्वारज़म शहर जो नालो आहे। जीअं हूंदो आहे न मक्की, मदनी, शिकारपुरी। ठीकु आहे, ईअं ख्वारज़म रहण जो जेको आहे शहर जो रवासी हुयो ख्वारज़मी। ऐं इन जो नालो छा हुयुसि? मोहम्मद नालो हुयो इन जो। बिन मूसा माना मूसा जो पुटु। ठीकु आहे, नालो हुयुसि मोहम्मद, मूसा जो पुटु ख्वारज़मी, मोहम्मद बिन मूसा अल ख्वारज़मी। हाणे इन अलजिब्रा जो इंट्रोडक्शन करायो। हाणे पहिरियों त कॉन्सेप्ट, जीअं मां तव्हांखे चवंदो आहियां त हमेशह पहिरियों कॉन्सेप्चुअल स्टडी कयो, यानी कि पहिरियों सम्झो त कॉन्सेप्ट छा आहे, अलजिब्रा हूंदी छा आहे। ॾिसो, आम रियाज़ी ऐं अलजिब्रा में फ़र्क़ु छा आहे। हाणे जेसिताईं तव्हां इहो फ़र्क़ु न सम्झंदो तेसिताईं तव्हांखे कॉन्सेप्ट क्लियर न थींदो। आम रियाज़ी में हूंदा आहिनि सिर्फ़ु नंबर। ॾिसो, 2 + 3 अंग हूंदा आहिनि। घणा थी वेंदा? 5। 6 × 4 = 24। 9 - 5 घणो थी वेंदो? 4। हाणे ॾिसो, इन में सिर्फ़ु नंबर इन्वॉल्वड आहिनि, अंग इन्वॉल्वड आहिनि। इनखे छा पाण छा चवंदा आहियूं? आम रियाज़ी या अर्थमेटिक बि चवंदा आहियूं। ठीकु आहे, छा चवंदा आहियूं? अर्थमेटिक। हाणे अलजिब्रा छा हूंदी आहे? जंहिंमें अंग बि हुजनि ऐं जेको आहे सो लेटर बि हुजनि, ABC बि हुजे। जीअं मिसाल था वठूं, 2x + 4x हाणे = 6x। हाणे ॾिसो, हे x इन्वॉल्वड आहे, अंग बि आहिनि, ऐं ॾिसो हिन में अल्फ़ाबेट बि आहे। इहो छा आहे? इहा अलजिब्रा आहे। ठीकु आहे, हाणे हिन जो ज़रूरत छो पेश आई? x A B C छो यूज़ कंदा आहियूं, उहो तव्हांखे मां बाद में सम्झायां थो। सिर्फ़ु हाली इहो सम्झो त जंहिंमें बि अंगनि सां गॾु लेटर अची वेंदो, ABC अची वेंदी, उहा छा थी वेंदी? अलजिब्रा थी वेंदी। मां पाण कंफ्यूज़ हूंदो हुउमि, सम्झ में न ईंदो त हे काॾों अची विया, x y z ई छो अची विया। ठीकु आहे, हाणे मिसाल था वठूं, 4c² + 2c² = 6c²। ठीकु आहे, हाणे ॾिसो, C ऐं A B C अची विया। मिसाल 9x + 2y + 4z। हाणे ॾिसो, हिन में x y z इन्वॉल्व आहे, त हे छा जो दर्जो आहे? अलजिब्रा जो या आम रियाज़ी जो? अलजिब्रा जो दर्जो आहे। छाजे करे? कीअं ख़बर पई? जो हिन में x y z इस्तेमालु थियल आहिनि, ABC इस्तेमालु थी सघे थी पई। ठीकु आहे, Z B K D F G कुझु बि इस्तेमालु थी सघे थो। यानी कि लेटर जीअं ईंदा, अल्फ़ाबेटिक जेके लेटर आहिनि इहे ईंदा, पाण सम्झी वेंदा त इहा छा आहे? अलजिब्रा आहे। हाणे चऊं था पिया त इन्हनि जी ज़रूरत छो पेश आई। पहिरियों त इहो सम्झो, मिसाल हे आहे 2x। ठीकु आहे, हाणे इन में जेको हे x आहे, इनखे पाण चवंदा आहियूं वेरिएबल। छा चवंदा आहियूं? वेरिएबल। यानी कि जेको बि x में ज़रूरी न x y z A B C, यानी जेको अल्फ़ाबेटिक ऑर्डर हूंदो, सॉरी अल्फ़ाबेटिक जेको लेटर हूंदो, उनखे पाण छा चवंदासीं? वेरिएबल। ऐं जेको हे अंग हूंदो आहे, इनखे पाण छा चवंदा आहियूं? कॉन्स्टेंट चवंदा आहियूं। कॉन्स्टेंट जो मतिलबु छा आहे? मुस्तक़िल। ठीकु आहे, वेरिएबल जो मतिलबु छा आहे? बदिलजंदड़। ठीकु आहे, हाणे कीअं इहो कॉन्स्टेंट आहे, हो छो वेरिएबल आहे, इहो कीअं, इहो पाण ॾिसो सम्झूं था पिया। ॾिसो, हाणे 2 + 2 घणा थींदा? 4। पर जेकॾहिं पाण अमेरिका हलिया वञूं, उते 2 + 2 घणा थींदा? उते बि 4 ई थींदा। ॿिनि जो वैल्यू हिते बि साॻियो, अमेरिका ते बि साॻियो। चंड ते हलिया वेंदो तॾहिं बि ॿिनि जो वैल्यू छा हूंदो? साॻियो हूंदो। पर हे हिनखे वेरिएबल इन करे चऊं था त x A B C इन्हनि जी वैल्यू चेंज थी वेंदी आहे। हाणे तव्हांखे मां डेमो ॾींदुमि, एग्ज़ाम्पल ॾींदुमि, पोइ तव्हांखे क्लियर थी वेंदो। ॾिसो, सम्झिजो, 5 + x = 9। ठीकु आहे, हाणे x असां उते रखंदा आहियूं जिते असांखे थोरी देरि जे लाइ वैल्यू जी ख़बर न हूंदी आहे। हाणे हिते सम्झो त x जो मतिलबु आहे असां हिते ख़बर न आहे छा रखूं। हाणे तव्हां पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु करे ॿुधायो त पाण 5 में छा जोड़ कयूं, 5 में छा प्लस कयूं जो 9 बीहे। चवनि था न, हे पासो ऐं हे पासो बराबरि हूंदो आहे। हाणे हेॾो 5 त आहे, x जी जॻह ते पाण छा रखूं जो इहो बराबरि बीहजी वञे, 9 बीहजी वञे। त ऑब्वियसली हे आसान आहे, मां ॼाणी वञी आसान ठाहियो आहे। त तव्हां सभु चवंदो त हिते x जी जॻह ते 4 रखंदो, त 5 + हिते x जी जॻह ते छा रखंदासीं? 4, त इहो घणो थी वेंदो? 9। ॾिसो, 5 × 4 = 9 बराबरि 9 जो थी वेंदो। इन जो मतिलबु आहे हिते x जो वैल्यू घणो अची वियो? 4 अची वियो। ठीकु आहे, हिन ॿियो एग्ज़ाम्पल वठो। मिसाल मां तव्हांखे चवां थो x + 3 = 13। हाणे इन जो मतिलबु इहो आहे, असां चऊं था त हिते x जी जॻह ते छा रखूं, असां टिनि में छा जोड़ कयूं जो जवाबु 13 बीहे। छो जो हे साइड 13 आहे न, बराबरि हंधि, इन जो मतिलबु आहे हे बि 13 बीहारणी आहे। हाणे 3 त आहे, x जी जॻह ते असां छा रखूं जो 13 बीहे। त ऑब्वियसली इन जो जवाबु इहे बिल्कुलु आसान आहे। तव्हां सभु चवंदो सर हिन x जी जॻह ते 10 रखो ऐं 3 हिन सां जोड़ कंदो त घणो थी वेंदो? 13। हेॾो त 13 ऑलरेडी आहे, हे 13 बराबरि 13 जे बराबरि थी वियो। त हिते असां x खे रिप्लेस कयोसीं कंहिंसां? 10 सां। इन जो मतिलबु आहे x जो वैल्यू घणो थी वियो? 13 थी वियो। ठीकु आहे, हाणे तव्हां चवंदो त सर हिते तव्हांजी त हिकिड़ी ज़बान ई न आहे। हिते चओ पिया x जो वैल्यू 4 आहे, हिते चओ था x जो वैल्यू घणो आहे?
10 आहे त इन करे मां चवां पियो त एक्स जो वैल्यू होॾे 4 हुयो हिते एक्स जो वैल्यू घणो आहे 10 आहे इन करे असां हिनखे चवंदा आहियूं बदिलजंदड़ छाजे करे हिन जी रक़म हिन जी वैल्यू सिचुएशन जे हिसाब सां छा थी वेंदी आहे चेंज थी वेंदी आहे इन करे पाण इन इंग्लिश में हिनखे छा चवंदा आहियूं वेरिएबल चवंदा आहियूं बदिलजंदड़ ॻाल्हि सम्झ में आयो ऐं कांस्टेंट जेको आहे इन जो वैल्यू हमेशह हिकु जहिड़ो रहंदो एक्स ए बी सी डी के ज़ेड वाई जेके बि लेटर आहिनि इन्हनि जी वैल्यू चेंज थींदी रहंदी आहे ऐं असां किथे एक्स इस्तेमालु कंदा आहियूं जिते असांखे वैल्यू जी ख़बर न हूंदी आहे थोरी देरि जे लाइ असां अज्यूम कंदा आहियूं जीअं हिते तव्हां एग्ज़ाम्पल ॾिसी सघो पिया एक्स प्लस 3 इज़ इक्वल टू 13 हाणे ॾिसो इन जो इस्तेमालु ॾिसूं था पिया आम ज़िंदगी में मिसाल वठूं था पिया त मुंहिंजो वालिद साहिबु बाज़ारि वियो ठीकु आहे हाणे उन छा कयो उहो टोटल वठी आयो सूफ़ बि वठी आयो ठीकु आहे मिसाल था वठो हिकु सूफ़ ऐं हिकिड़ो जेको आहे सो नारंगी वठी आयो ठीकु आहे हाणे इन्हनि जी जेको आहे सो रक़म बीठी टोटल 100 रुपयो ठीकु आहे ऐं असांखे इहो ॿुधाए छॾियईं त जेका नारंगी जी रक़म आहे उहा आहे 40 रुपया ठीकु आहे असां छा कंदासीं असां चवंदासीं नारंगी जा 40 प्लस सूफ़ जा केतिरा एक्स चवंदासीं इन जी ख़बर न आहे इहे ॿई मिली सिली करे घणा ठही विया 100 रुपयो 40 नारंगी जा ऐं हिन जा जेको आहे सो सूफ़ जी रक़म अलाए केतिरी हुई असांखे ख़बर न आहे ठीकु आहे हाणे फाइंड दी वैल्यू ऑफ एक्स में तव्हां सिखी आया हो हे 100 हिते सेम रखंदो हे 40 छा जो आहे प्लस जो आहे हिन जॻह कुझु न आहे माना प्लस आहे न इहो हेॾे शिफ्ट थी वेंदो छा जो थी वेंदो माइनस जो एक्स बराबरि 60 हे तव्हांजो आंसर अची वियो ॾिसो असांखे उअं ई सम्झी विया हे त मां ॼाणी वाणी आसान रखियो हुयो तव्हां इन मां आसानी सां सम्झी सघो था पिया त जेकॾहिं 100 रुपयो टोटल मुंहिंजो वालिद साहिबु ख़र्चु करे आयो ऐं हुन ॿुधायो त नारंगियूं 40 रुपयनि जूं मिलियूं त सूफ़ घणनि जा मिलिया हूंदा 60 जा मिलिया हूंदा हे त हुयो मिसाल आसान इहो असां यानी कि बग़ैर हिन सॉल्यूशन जे करे सघूं पिया पर जेकॾहिं ॾुखिया हूंदा त असां हुनखे हिन तरीक़े सां कंदासीं छो जो सूफ़ जी वैल्यू असांखे ख़बर न आहे असां थोरी देरि जे लाइ उन लाइ छा रखंदासीं एक्स पोइ अॻिते फाइंड दी वैल्यू ऑफ एक्स वारो तरीक़ो तव्हांखे सम्झ में अची वेंदो आहे ठीकु आहे हाणे मिसाल वठूं था पिया थोरो असां टफ वन करे ॾिसूं अच्छा हाणे वीडियो लंबो थी वियो आहे नेक्स्ट हिन में टॉपिक में या नेक्स्ट वीडियो में असां ॾिसूं था पिया त जीअं तव्हांखे थोरो आइडियो थिए आई होप तव्हांखे इहो सम्झ में अची वियो हूंदो त अलजिब्रा जेको आहे सो चओ मोहम्मद बिन मूसा अल ख्वारज़मी इंट्रोड्यूस कराई इहो क्वेश्चन अची सघे थो पियो हू इंट्रोड्यूस्ड मोहम्मद अलजिब्रा तव्हां चवंदो मोहम्मद बिन मूसा अल ख्वारज़मी ऐं हिन किताबु कहिड़ो लिखियो हुयो हिन किताबु लिखियो हुयो अल जबर वल मक़ाबला हाणे हे बि क्वेश्चन अची सघे थो पियो त हिन ते इंट्रोड्यूस करायो कहिड़े किताब में हिन इंट्रोड्यूस करायो पहिरियों दफ़ो दुनिया खे यानी जेको वेरिएबल्स जो इस्तेमालु हुयो उहो हिन मोहम्मद बिन मूसा अल ख्वारज़मी सेखारियो पंहिंजे हिन किताब में ठीकु आहे अलजिब्रा में आम रियाज़ी में छा फ़र्क़ु हूंदो आहे आम रियाज़ी में अंग हूंदा आहिनि अलजिब्रा में वेरिएबल्स हूंदा आहिनि ए बी सी डी एक्स वाई ज़ेड ठीकु आहे उहो तव्हांखे मां सम्झायमि त हिननि खे जेको हे पोर्शन हूंदो आहे ॿई गॾु बि थी सघनि था पिया जीअं 3c² हाणे हिन में जेको सी आहे इहो छा आहे वेरिएबल आहे ठीकु आहे ऐं 3 जेको आहे सो इहो छा आहे कॉन्स्टेंट आहे ठीकु आहे इहो असां वेरिएबल ऐं कॉन्स्टेंट जो कॉन्सेप्ट सम्झ में अची पढ़ी आयासीं पोइ असां ॾिठोसीं वेरिएबल इन करे चऊं था हिन जी वैल्यू चेंज थी वञे जीअं ॾिसो हिते एक्स जी वैल्यू घणी हुई 10 प्लस 3 13 थींदो ऐं हिते एक्स जी वैल्यू घणी हुई उहो हिते 5 प्लस एक्स माना हिते असां 4 रखियोसीं तॾहिं न थियो हिते एक्स जी वैल्यू 4 निकिरी आई ॾिसो इन करे असां चवंदा आहियूं हिन जो वैल्यू छा थींदो रहंदो आहे चेंज थींदो रहंदो आहे हाणे उहो असां इस्तेमालु किथे कंदा आहियूं या इन जी ज़रूरत छो पेश आई उहो तव्हांखे मां सम्झायमि त जिते वैल्यू जी ख़बर न हूंदी आहे उते असां एक्स रखी छॾंदा आहियूं पोइ असांखे फाइंड दी वैल्यू ऑफ एक्स वारो तरीक़ो ख़बर आहे उन तरीक़े सां असां एक्स जी वैल्यू कढी ईंदा आहियूं नेक्स्ट जेको आहे सो तव्हांखे अञा वधीक डिटेल में सम्झायां थो